नाज़रीन, सुल्तानपुर में बदअमनी खिलाफ शहरीन पारां कैंट थाने आडो धरणो हणी पुलिस जी नाअहली खिलाफ नारेबाजी कई वई। उन हवाले से ॾिसूं था सुल्तानपुर में अयाज़ समाए की रिपोर्ट। सुल्तानपुर के कैंट थाने की हद में चोरन में वाद इलाके में बदअमनी खिलाफ रहवासिन पारां समाजी अगवान वकील नेमतुल्लाह सिमार की अगवानी में सुल्तानपुर के कैंट थाने आडो धरणो हणी करे पुलिस खिलाफ सख्त नारेबाजी कई वई। इन मौके ते एहतजाज कंदड़न जो चवणो हो तो पुलिस ॾोहन ते कंट्रोल करण में मुकमिल तौर नाकाम वही है, जै सबब रोज़ानो चोरियूं मामूल बणियल आहिनि ऐं पुलिस निंड सुतल आहे। असांजे कैंट थाने जी हद मां अमन जो पखी उॾामी वियो आहे। चोरियुनि वारो सिलसिलो जेको आहे उहो मामूल बणिजी वियो आहे। इहो ई मुतालबो आहे, अमन बहाल कयो, चोरी वापसि कयो। सुल्तानपुर शहर ऐं उनजी पस गिरदाई में चोरनि जेके बि वारदातूं कयूं आहिनि उन्हनि खे जेको आहे सो ख़तमु कराइण जे लाइ असां सुल्तानपुर थाणे में धरणो हयो आहे। एसएसपी सखर खां इहो पुरज़ोर मुतालबो कयूं था पिया त जेको आहे सो आए ॾींहुं सुल्तानपुर थाणे जी हद मां जेके चोरियूं थियनि थियूं उनखे बुझो ॾिनो वञे ऐं जेको आहे सो सुल्तानपुर थाणे जी हद में पुलिस जो गश्त वधाए वञे ऐं हिते ईमानदार ऐं अहल एसएचओ मुक़ररु कयो वञे। गुज़िरियल राति ॿुधो था त जेको आहे बीको खजी अॼु राति प्लेटां खजियूं आहिनि। साहब ऐं डीएसपी साहब ऐं जेको आहे सो आईजी साहब असांजी इहा रिक्वेस्ट आहे त आला ऑफिसरनि खे जेको आहे सो तव्हां पाबंद कयो ताकि असांजूं जेके वयल चोरियूं आहिनि इहे वापसि। असांजे इलाइक़े मां अमन अमान ख़तम थी चुको आहे ऐं काफ़ी वक़्तु थी वियो आहे। असां अॼु हक़ीक़त जेका आहे त असांजो अवाम मुश्किल सां जाॻियो आहे जो कॾहिं जो असां वटां कॾहिं मेंह चोरी थिए थी पई, कॾहिं बीको चोरी थिए थो पियो, कॾहिं प्लेटूं चोरी थियनि थियूं पियूं ऐं हिक ई जॻह तां मुसलसल जेका टे चार चोरियूं थियनि थियूं पियूं, पर अलाए छो इंतज़ामिया जेका आहे त निंड में आहे। असां इन ॻाल्हि जे करे आया हूं त मन जेका आहे त इंतज़ामिया जागी पवे ऐं जेका आहे असांजे अमन अमान खे बहाल करे सघे। हिननि एहतजाज कंदे एसएसपी सखर खां मुतालबो कयो त चोरियूं वापसि कराए कैंट थाणे जी हद में अमन बहाल कराए ॾिनो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अयाद अमन सिमार, दत्ती टीवी न्यूज़।